अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर तगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन नंबर 209 जेको आहे बददियानती सां अदालत में कूड़ी दावा करण बाबति। जेको बि शख़्स धोखे या बददियानती सां या कंहिंखे नुक़सानु पहुचाइण या तकलीफ़ ॾियण जी नीयत सां के इंसाफ़ जी अदालत में का दावा करे जंहिंजो कूड़ो हुजणु हू ॼाणंदो हुजे, तंहिंखे ॿिन्ही क़िस्मनि मां कंहिं क़िस्म जी क़ैद जी सज़ा ॾिनी वेंदी, जंहिंजो अरसो 2 सालनि ताईं थी सघे थो ऐं हू ॾंड जो बि हक़दार थींदो। इन जो मिसाल ईअं आहे त जेकॾहिं को माण्हू अदालत में वञे थो ऐं चए थो त भाउ फलाणे माण्हू मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे या फलाणो माण्हू जेको आहे मूंसां को मुआदो करे उन तां फिरी वियो आहे या फलाणे माण्हू वटि मुंहिंजा 5 लख आहिनि उहो मूंखे वापसि कोन थो करे, त हाणे अहिड़ी सूरत में ऐं उहो माण्हू ॼाणे थो त जेका आउं ॻाल्हि अदालत में कयां पियो त इहा जेका कूड़ी आहे हरूभरू आउं कंहिंखे परेशान करण लाइ इहा ॻाल्हि करे रहियो आहियां। हाणे इन सूरत में जेको आहे माण्हू जेकॾहिं अदालत में साबित उहा ॻाल्हि नथो करे सघे त पोइ उनखे जेको आहे 2 सालनि ताईं सज़ा थी सघे थी ऐं उन सां गॾोगॾु ॾंड जो बि हक़दार थींदो।